नाज़रीन, कुंडरी में बि इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे। अणॼातल वहशी जवाबदारनि हिकु ॾाचीअ जूं चारई टंगूं वढे खेसि रोड ते फिटो करे छॾियो आहे। वर्कशॉप खां पोइ कुंडरी में बि इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे। अणॼातल वहशी जवाबदारनि हिकु ॾाचीअ जूं चारई जंगूं वढे खेसि रोड ते फिटो कयो आहे। मोर जुगनू वटि चारई जंगूं कपिल ॾाची जो रोड तां लाश हथ आयो आहे। ॾाची जे मालिक रशीद कपरी मूजिब ॾाची वलर सां गॾु वियल हुई। ज़ालिमनि बेज़ुबान जानवर जूं जंगूं वढे खेसि अज़ियतनाक मौत ॾिनो आहे। वहशी जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾियण जो मुतालबो आहे। वर्कशॉप वेझो बि कुझु ॾींहं अॻु फसल जे फेल तां जवाबदारनि ॾाची जंग वढे छॾी हुई। वर्कशॉप खां पोइ कुंडरी में बि इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे। अणॼातल वहशी जवाबदारनि हिकु ॾाचीअ जूं चारई जंगूं वढे खेसि रोड ते फिटो करे छॾियो आहे।